शाह बहारो। शाह बहारो ज़ात जो झिंझण हो। शेख सादिक अली मूजिब झिंझण असुल में समाट बिरादरी जो हिस्सो आहिनि। ही ख़ानदान इब्तिदा खां कलोड़ा हुकूमत सां लाॻापियल रहियो। इब्तिदा में मक़सूदो फ़क़ीर नामवर अमीर थी गुज़रियो आहे जो शाह बहारे जो वॾो भाउ हो। आम राय आहे त शाह बहारे कल्होड़नि पारां 80 खां वधीक लड़ायुनि में हिसो वरितो ऐं हर जंग में कामयाबु थियो। सन 1144 हिजरी 1731 ईस्वी में कलात जे वाली अब्दुल्ला ख़ान सिंध जे ख़िलाफ़ लश्कर कशी कई। उन जंग में मियाँ नूर मोहम्मद पारां शाह बहारे लश्कर जी कमान संभाली। इन खूनरेज़ी जंग में अब्दुल्ला ख़ान मारिजी वियो ऐं सिंध जो लश्कर सुरख़रू थियो। साल 1159 हिजरी 1746 ईस्वी में कांजीकोट जी मुहिम में बि शाह बहारो लश्कर जो मैदार थियो। हिन मुहिम में बि सिंध जो ही सपूत कामयाबु थियो। पाण कलोड़नि पारां चांडका परगिणे जो नाज़िम रहियो। उते रहंदे सिंध बलोचिस्तान सरहदनि ते नज़रदारी कयाई। हिन परगिणे में अवामी फलाह ख़ातिर खूह वाह ऐं ॿिया तामीरी कम कराए नालो पैदा कयाई। सिंध जे बचाव ख़ातिर ॻच तादाद में कोट ऐं किला बि ठाहिरायाई। मोहम्मद मुरादियाब ख़ान ऐं मियाँ ग़ुलाम शाह ख़ान विच में इक़्तिदार जी वेड़ शुरू थी त शाह बहारे उन मामले में मियाँ ग़ुलाम शाह जी मदद कई। संदसि भाउ मक़सूदो फ़क़ीर भाउ जी उबतड़ मोहम्मद मुरादियाब कलोड़े जी मदद करे रहियो हो जो बाद में वफ़ादारी तब्दील करण लाइ राज़ी थियो। हिन वाक़े खां पोइ शाह बहारे जो को किरदारु नथो ॾिसिजे। ग़ुलाम रसूल महर मूजिब कलोड़नि जो ही वफ़ादार सिपह सालार 1148 हिजरी 1736 ईस्वी में फ़ौत थी वियो। कान्हा जी लिखत आहे त हू 1170 हिजरी 1757 ईस्वी ताईं सरगर्म हो। उन जो मतिलबु त उन साल खां पोइ शाह बहारो हिन फ़ानी जहान मां रुख़्सत थियो। सिंध जे हिन सूर्या सिपह सालार जी मज़ार हेनरी कज़न्स मूजिब 1188 हिजरी 1774 ईस्वी में मुक़बरो तामीर कयो वियो। हीउ मुक़बरो मियाँ ग़ुलाम शाह जे हुकुम सां तामीर थियो। मुक़बरे जी अॾावत जी ख़ासि ख़ूबी काठ जी उकर सां ठहियल बहितरीन दरवाज़ो ऐं मुक़बरे जे मथां उम्दो शमादान आहे। अहिड़ो वधीक शमादान सिर्फ़ मियाँ नूर मोहम्मद कलोड़े जे मुक़बरे ते मौजूदु आहे। हक़ीक़त में मुक़बरे जी तामीर वारे साल में मियाँ सरफराज़ सिंध जो हाकिम हो। अलबत्ता ईअं थी सघे थो त ग़ुलाम शाह जे हुकुम ते मुक़बरे जी अॾावत शुरू थी हुजे ऐं कम जो पूराओ मियाँ सरफराज़ जे दौर में थियो।